सोट किथे असांखे ग़लत दस्त नाहे मिलियो। सोट मंसूर खान असां खां कॾहिं बि धोखो नथो करे। नाई वरी असांखे गुमराह करे सघे थो। बाबल साईं, हर जगह तलाश कई आ, जाबिर जो ॾस नथो मिले। बाबल साईं, जेकॾहिं हू जाबिर हिते हुजे हा न त हू ज़रूर नज़र अची वञे हा। मां सम्झां थो त कंहिं न कंहिं जी असांजे मथां नज़र ज़रूर आहे। को हितां जो लोकल माण्हू ई आहे जेको जाबिर जी मदद पियो करे। जंहिं तरफ़ असां जाबिर खे तलाश करे निकिरूं था, हू उनखे उन तरफ़ ई मोकिले थो छॾे। सोट तुंहिंजो चवण जो मक़सदु त जहिड़े तरीक़े सां हू असांखे बेवकूफ़ बणाइनि पिया, ओड़ो ई धोखो असांखे हुननि खे ॾियणो पवंदो। हा सोठ, हाणे असांखे उन तरफ़ ई वापसि वञणो पवंदो जिथां असां जाबिर जी पहिरीं तलाश करे चुका आहियूं। जेकॾहिं हितां जे माण्हू जी असां ते नज़र आहे त पोइ पक सम्झ त हू जाबिर खे उनजे मुखालिफ़ तरफ़ मोकिलींदो जिथां असां उनखे पहिरीं तलाश करे आया आहियूं। हाणे असांखे वापसि उन ई जाइ ते हलणो पवंदो, छो त जाबिर उन जाइ ते हाणे बेखौफ़ वेठो हूंदो। पारस, तूं हिते आज़ाद आहीं। तूं इहो न सोच त असां तोखे खून बाह में हिते वठी आया आहियूं। खून बाह में त मूंखे हिते आंदो वियो आहे। हाणे मां हिनखे सम्झां या न सम्झां, उन सां कोई फ़र्क़ु नथो पए। जेकॾहिं तूं हिन ज़िद ते रही आहे न त फ़र्क़ु ज़रूर पवंदो। मुंहिंजो को ज़िद कोन्हे। मां हिन घर में क़ैद थी आई आहियां ऐं क़ैदियानी थी रहणो पवंदो। पारस, तुंहिंजे मथां का बि पाबंदी कान्हे का। तुंहिंजी जेॾी महिल दिलि चवे तूं पंहिंजनि माइटनि सां मिली सघीं थी। छा मां हिन वक़्तु पंहिंजे पीउ माउ जे घर वञी सघां थी ऐं मूंखे ॿाहिरि वञण जी इजाज़त आहे? हा ज़रूर, पर जेकॾहिं तो पंहिंजो पाण खे इन क़ाबिल बणायो न त असां तोखे इजाज़त ॾींदासीं। पहिरियां तोखे शादी खे तस्लीम करणो पवंदो, हिन घर खे पंहिंजो सम्झणो पवंदो, हुन खां पोइ ई पंहिंजे माइटनि ॾे अची वञी सघीं थी। मुंहिंजो ज़बरदस्ती निकाह त थी चुको आहे। पोइ मां हिन शादी खे तस्लीम कयां चाहे न कयां, इन सां को फ़र्क़ु कोन थो पवे। तूं त समूरियूं ग़लतियूं असां ॾे पई सम्झी पारस, पर जेको तुंहिंजे भाउ कदम खयो आहे, छा उहो तोखे सम्झ में नथो अचे? इहो कदम जेकॾहिं तुंहिंजो भाउ न खणे हा न त तूं हिते पारस न हुजी हा। इहो सवाल त तूं पंहिंजे भाउ सां कर त उन इहो कदम छो खयो। जाबिर, चाकर खान वारा हितां जी तलाश करे आसरो पले वापसि हलिया विया आहिनि। हाणे तूं हिते सुकून सां वेही सघीं थो। असलम मां हिते वेठो आहियां, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झ, पाराणी न कजांइ ऐं तोखे चाकर खान जे मथां नज़र नाहे हटाइणी। तूं परेशान न थी जाबिर, उन्हनि जे मथां मुंहिंजी हर वक़्तु नज़र आहे। जीअं ई हू हितां नाउमेन थी वापसि मोटिया न, तोखे मां पंहिंजी औताक ते हली रहाईंदुसि। यार बुख बि ॾाढी लॻी आहे, पहिरीं हुन मानी तयारु कराए अच त खाऊं। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ईंदे वेंदे कंहिंखे बि न ॿुधाइजांइ त मां फलाणे जॻह ते थो वञां, मथां किथे माराए विझी। न न जाबिर, तूं फिक्र न कर, मां ॿाहिरि न आहियां जो हितां जो वञी कंहिंखे ॾस ॾींदुसि। ऐं तूं वेह त मां जल्दी मानी कराए खणी थो अचां, देरि न लॻंदी। अॼु तव्हांजी मदद करण जो तव्हां ॾाढो सुठो सलो ॾिनो। बस हाणे बस, बात पंहिंजो इहो बंदि रख। अदा खे शिकायत करण जो पूरो हक़ आहे। मां हिनखे कतई कोन थो रोकियां, भले मुंहिंजी शिकायत करे, सदा शिकायत करे, पर ख़बर तोखे शायदि आहे या न, हिन जे कननि में उहा ॻाल्हि भरी वई आहे जेका हिनखे ने दुनियाई टितारा मुराद ॿुधाए छॾी आहे। अड़े चोरा, मामह खे सरबस्ती हक़ीक़त ॿुधाए त असुल मसइलो छा तां खड़ो थियो आहे। बाबा, जेकॾहिं असीं ॾोही हुजूं न, बिना देर बंदूक असांजे सीने में ठोके छॾिया, तोखे इजाज़त आहे ऐं असांजो खून तोखे माफ़ आहे। मां कसम खणी थो चवां, मूं शेर अली मुराद खे घणो सम्झायो त पराए मसइले में हथ न विझो। मुराद ऐं शेर अली खे वॾो फ़रिश्ते थियण जो शौक़ु हो। दीनू ऐं हुनजी छोरी खे हितां भॼाई। हा साईं, हाणे ॿुधाए हाशिम खान, तूं पाण ई यार फ़ैसिलो कर त जेको फंधो ऐं फाहो दुनिया वारनि जे ॻिचीअ में पियलो, जेतो वारनि पुटनि पंहिंजे ॻिचीअ में विधो आहे, त उन में असांजो कहिड़ो ॾोह आहे?
मां दीनू ऐं हुनजी छोरी जी ॻाल्हि कोन थो कयां। जॾहिं तव्हांजो पाण में ठाह थी वियो हो, जॾहिं छोकिरी खून बाह में सांवलार जे घर वञे पई, त पोइ तो सिकूअ सां छोरी खे छो भॼायो? हाणे तारा गोल तारा चौकीदार तो ॿुधाए त चोरी कीअं थी आहे। हे तो वारो मोभी पुटु आहे न मुराद ख़ान डबल तारो, इहो सॼी राति चौकीअ ते हो। बाबा मूंखे त इहो शक आहे, शक छा मूंखे पूरी पूरी पक आहे त तुआरनि चोरनि पाण में मिली भगत करे मारी छोरीअ खे भॼाए छॾियो आहे। सिकू जेकॾहिं सावल ऐं चाकर वारनि जो ज़ोर तोड़णो आहे न, त पोइ जल्द छोकिरी सां तोखे निकाह करणो पवंदो। निकाह करण खां मूं इनकार न आहे कयो बतार। बाक़ी मां इहो तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, इन्हनि जो ज़ोर कॾहिं बि कोन टुटंदो। सिकू हिते त 7 खून माफ़ थी वेंदा आहिनि। तो त छोकिरी जे पीउ जे चवण जे करे छोकिरी खे घरां कढियो आहे, पोइ तूं कीअं थो चवीं त ज़ोर कोन टुटंदो? पोइ जूं ॻाल्हियूं बाद में सोचींदासीं। हिन वक़्तु मां पंहिंजो हमरा रूंडे तरफ़ मोकिलियां थो। तव्हां रूंडे जे लाइ हुनखे कहिड़ो नियापो ॾींदो त जीअं हू आसानी सां हिते अची सघे? वदार बाबा, जेकॾहिं रूंडो तव्हांजे न्यापे ते न पहुतो न, त पोइ मुंहिंजे न्यापे ते बि कॾहिं कोन ईंदे। हू पंहिंजी छोकिरी पंहिंजे घर मां कॾहिं तव्हांजे हवाले करे सघे थो, त पोइ तव्हांजे ॻाल्हियुनि ते, त पोइ तव्हांजे न्यापे ते ईंदो छो कोन? वतार बाबा कुझु बि नथो चई सघिजे। रूंडे जहिड़े शैतान माण्हू खे परखण तव्हांजे वस जी ॻाल्हि न आहे। तुंहिंजी ॻाल्हियुनि मां मूंखे लॻे थो त सावल वारा ग़लति न हुया। सॼे मसइले जी जड़ इहो रूंडो फसादी आहे। रईस, मां ॿिए कंहिंजे किरदार जो ज़ामिन न आहियां। बाक़ी मां पंहिंजी ज़मानत तव्हांखे ॾियां थो। जेकॾहिं फ़ैसिले में ॻाल्हियूं थियूं त हू मुंहिंजा ॾोही थी वेंदा। ॻाल्हियुनि जो अमल अञा परे आहे। फ़िलहाल त रूंडे खे तुंहिंजे निकाह जे लाइ अचणो पवंदो। माण्हू मां मोकिलियां थो रूंडे ॾांहुं, ॾिसूं त रूंडे जो रद्द अमल छा आहे। मां हिन वक़्तु तोसां न ॻाल्हियूं करण आयो आहियां, न की फ़ैसिलो छकरण आयो आहियां। जेको तो कुझु कयो तोखे बख़्श आहे। वारे तारा गोल तारा ॻाल्हि त ॿुध। ॻाल्हि ईअं करे ॼण गुड़ जी द्री खाई छॾी। जॾहिं मूं कुझु कयो ई कोन्हे त पोइ इहो मूं ते बख़्श करण वारो थोरो छो थो थपी? अॼु तोखे सलाम हुजे, तो अहिड़े गंद सां सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे। ॿुधी पियो न छोरा, वात मां गुलकंद पियो कढे। हाणे से तूं ई मां गंद जा ढेर आहियूं। बाक़ी मामा असांखे माणे गुलकंद जो डॿो ॾेई छॾियो आहे। अड़े जहिड़ी ज़मीन हूंदी अहिड़े नमूने फसल फुटंदो न। बसि हाणे बसि, ख़ुदा जे वास्ते बसि कयो। हाणे जेको असली मसइलो आहे उन खे हल करण जी कोशिशि कयो। उहो मां शेरल खे कीअं छॾाइणो आहे इहो मामो ई बहितर ॼाणे थो। शेरल खे असां छॾाए वठंदासीं, पर पहिरियां पिणे मो केरु असांजी जान छॾाईंदो। तव्हांखे जेको कुझु करणो आहे पुट पंहिंजे हिसाब सां कयो। बाक़ी हिन मोह जो रिंगट ख़तम ई कोन थींदो। तूं सची आई अधी, ही त तुंहिंजे क़ाबिल ई कोन हो। तूं जो हिन सां निकाह कराए मूं तुंहिंजी ज़िंदगी अज़ाब में विझी छॾी आहे। अच मुराद पुट। ॻाल्हि खे वरी ईअं पियो करे जे आइस्क्रीम सां गॾु फलूदो खाई छॾी। हाणे अहिड़ी यमन जी शहज़ादी सॼे मुल्क मां असांखे कान मिले आहे। इहो बि न सची त हिन खब्बड़ जे जिन खे मूं क़बूल कयो आहे, न त सॼी उमिरि कुंवारी वेठी हुजे हा। वो प्यालो पीतल हुजे, घड़ो तो गल हुजे, उसन होटल हुजे, उसन होटल हुजे, धड़ धड़ धा धड़ धड़ धा धड़ धड़ धा। वाह सही वाह, वाह मोर वाह। नोट पाक खुलिया हुजनि न, रुगो घोर के आहियां, रुगो घोर के आहियां। पर फ़िलहाल पैसा कोन्हनि बाबा, मोला ई लॻा पिया हूं। पर ॿुध, हिकिड़ो अहिड़ो बि गानो आहे जंहिंमें मखण बि आहे मोर बि आहे, उहो ॿुधा। माना त मखण जो बि नालो अचे थो
ऐं मुंहिंजो बि नालो अचे थो। अहिड़ो कलाम त मूंखे यादि कोन्हे को। हा बाबा ॿिन्ही जा नाला था अचनि। हा हिकिड़ो गानो मूंखे बि यादि आहे, पर आहे सहरो। मोरड़े अल्लाह ला मोरड़े अल्लाह ला लॻो वञे माण्हुनि सी। अरे मोलू, अरे हिन में त रुगो मोर आहे, मकड़ किथे आहे? मकड़ हिन में त रुगो माया न मोर। बचे साईं बचे। हा मूंखे यादि अची वियो। ओ माण्हू मखण जहिड़ा हिन दिल में रखण जहिड़ा, मूंखे आहे ज़रूरत प्यार जी तो जहिड़े दिलदार जी। हा माण्हू मखण जहिड़ा। अरे रे इन में मोर किथे आहे? अबा विड़ो न तव्हां ॿिन्ही खे एतिरो बि ॿुधायां थो त इहो कलाम उस्ताद जलाल चांडे जो आहे। हाणे ॿुधायो। ओरा अब टिक्की चढ़ी, हाणे तूं ई खणी ॿुधा, असांखे यादि अचे ई कोन। नको इहे मां बि कोन ॿुधाईंदुसि। पहिरियां तव्हां मां हिकिड़े खे थादल जी पूड़ी जो वाइदो करणो पवंदो। हा थादल मोलू वठी ईंदो। मोलू अरे मोर मां छो वठी आ? नाला तव्हां ॿिन्ही जा अचनि न, मूं ठीको खयो आहे छा? वॾे खे चयो त मुंहिंजो नालो विझे, पोइ मां पंहिंजे खीसे खे खाट हणंदुमि। हाणे इहा ॻाल्हि तो सही कई आहे। वरा पूरी घणी मां ई थो वठी जा। अबा हिन कलाम जी फरमाइश आहे मखण साईं जी जेको अॼु मौजूदु न आहे, ॿियो मोर साईं जी जेको अॼु की महफ़िल जो सॼो ख़र्च खणंदो, ऐं असांजो हे न वरा का ज़रूरत न आहे, मुंहिंजो नालो फरमाइश न खणजां। अबा कलाम में नालो न आहे त ख़ैर आहे, फरमाइश में त तुंहिंजो नालो खणा न। वॾी फरमाइश कई आहे असांजे पिरी मोलू साईं। वरा हाणे तूं बि घणी कलाम ॻाए ॿुधा, बाक़ी हुनजी फरमाइश आहे असां करे तोखे पैसा न ॾियूं। वॾो को बेसब्रो ई अबा मोर। ठीकु आहे कन और ते कर त कलाम शुरू कयां। मखण जहिड़ा मोर जानी खिल त मुंहिंजी दिलि टरे, खिल त मुंहिंजी दिलि ठरे, अच अंगण ते यार जानी मिल त मुंहिंजी दिलि ठरे, मखण जहिड़ा मोर जानी खिल त मुंहिंजी दिलि ठरे। वाह जो तो मखण ऐं मोर खे पाण में मिलायो आहे, मट भणी सॼई। अलावा पता न वञी कादन गुर मुंहिंजो बुखियो आहे त सुखियो आहे। मलूका सिक्कू जो इहो कदम खयो आहे न, इन जी सज़ा मुंहिंजी न्याणी पई लोड़े। सोनीअ जा न्यापा बि त पारस खणी ईंदी हुई न। पारस ऐं सुहिणी त थियूं औरतूं, पर उन्हनि खे कहिड़ी ख़बर त इहे कदम खणण सां केतिरा नुक़सान थींदा। सिक्कू त आहे मर्द, उन एतिरो ज़मानो बि त ॾिठो आहे। सिक्कू उहो त सोचे हा न मां सुहिणी खे घरां कढी ग़लती थो कयां, ऐं इन ग़लती जी सज़ा मुंहिंजे घर वारा भोॻींदा। जेको थियो सो थी गुज़रियो दीनू, मां पंहिंजे जवान पुट खे साहे त कोन वेहंदसि न। भली सिक्कू ॿ टे ॾींहं दर बदर हुजे, उन्ही खे एहसास थिए त उन कहिड़ी ग़लती कई आहे। इहो तूं छा थो चईं दीनू? मुंहिंजी न्याणी त वञी दुश्मननि जे राम करम ते थी वञी, पर मां पंहिंजे जवान पुट खे बेयारो मददगार कोन छॾींदसि। मलूका मां कोशिशि थो कयां त कंहिं बि तरीक़े सां छोकिरी ऐं सिक्कू खे वापसि वठी अचां, ऐं इन मसइले खे आम्हूं साम्हूं वेही ॻाल्हियुनि में निभारियूं। पर इहो थींदो सही, पर पंहिंजे वक़्त ते थींदो। जेको थियो सो उहो पंहिंजे वक़्त ते थी वेंदो दीनू। हाणे हली पंहिंजी न्याणीअ सां त मिली अचूं न। हा हलूं था। इधर यार जी ज़मानत कराइण लाइ आश्रम ते पहुची वियो आहे। वारस आश्रम खे इहा ख़बर न आहे त हिन जी ज़मानत ज़ब्त थियल आहे। तव्हां हिते घणो वक़्तु मूंखे रखे नथा सघो। तूं छा थो सम्झी त तुंहिंजो पीउ हिते ईंदो ऐं तोखे हितां छॾाए वेंदो? मुंहिंजो वज़न तमामु गरो आहे दर, तव्हां मुंहिंजो बार खणी न सघंदो। शेरल त पोइ तोखे हलकड़ो करणो पवंदो। तूं घणो थो ॻाल्हाईं। वारस हिन महिल तूं हिननि जे कुल्हे ते थो कुॾी, पर यादि रखे छॾजांइ जॾहिं न अकेलो मिली वई त निंधण के ॿार वांगुरु कुटींदासीं,
निधण के ॿार वांगुरु। शरल तव्हां हमेशह निधणकनि जे मथां ई हथ खयो आहे, छो त जवाननि सां तव्हांजो पालो ई न पियो आहे। ऐं हाणे तोखे ख़बर पवंदी त जवाननि जे पादरनि में केतिरो असरु आहे। असांजे पादरनि जो सूर तुंहिंजे जिस्म मां सॼी ज़िंदगी ख़तमु कोन थींदो। बाक़ी सॼी ज़िंदगी तूं पंहिंजो इलाजु कराईंदो रहंदे, जेकर तूं खेरनि सां हितां बची वेंदे। इहो बि यादि रखे छॾिजो त मुंहिंजी ज़िंदगी तव्हांजो मौत हूंदो, मौत। मूंखे ज़िंदा छॾण जी कॾहिं बि ग़लती न कजो, न कजो, न त पछताईंदो, पछताईंदो। शमन, लॻे थो त करम खान असां तरफ़ अची रहियो आहे। बाबा साईं, उताक ते त कासिम मौजूदु आहे। जेकॾहिं करम खान उताक ते हलियो त वॾो मसइलो थींदो। करम खान खे उताक ताईं छॾियूं ई कोन था, हिते ई मिली था वठो। ठीकु आहे बाबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। करम खान काॾे निकिरी पिया हो? मां त तो तरफ़ पियो अचां। हुकुम कयो करम खान, मां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थो? तोखे जेका ख़िदमत असांजी करणी हुई तो उहा करे छॾी। जॾहिं का ख़िदमत बाक़ी रही न आहे त पोइ हिन तरफ़ अचण जो मक़सदु? मूंखे कासिम सां कुझु अकेला ई में ॻाल्हाइणो आहे। अकेला ई त छा, पर तोखे असांजे साम्हूं कासिम सां ॻाल्हाइण जी इजाज़त बि न मिलंदी। करम खान के जवाब ॾियण जो अंजाम सम्झी थो मंसूर खान? तव्हां पंहिंजा अजाया होश विञायो पिया। कासिम चाकर खान जी अमानत आहे, उन जी इजाज़त खां सवाइ तव्हां त छा, पर ॻोठ जे नंढे ॿार खे बि मिलण जी इजाज़त न आहे। पराई दुश्मननि खे पंहिंजे दर ते खणी आयो आहीं मंसूर खान। इहो बि तव्हां ई छॾियो आहे। न खूननि खे तव्हां पनाह ॾियो आहे ऐं न ई वरी असां में नफ़रतूं पैदा थियनि हा। सोट छा थियो, अॻिते छो नथा वधो? सोट मां ईअं थो महसूस कयां त असांजे मथां कंहिंजी नज़र हूंदी। हाणे छा सोचो था बाबा साईं? जंहिंजी बि असांजे मथां नज़र आहे न, उनखे इहो ई महसूस कराइबो त असीं ग़लति रुख़ तरफ़ वञी रहिया आहियूं। जॾहिं सिज लही अंधारो थींदो त हली उन ई जॻह जो घेरो कंदासीं, ऐं वरी सिज उभरण सां ई हली जाबिर जो घेरो कंदासीं ऐं उनखे उते ई दफ़न कंदासीं। फ़िलहाल हिन तरफ़ हलो। लॻे थो तूं ही त आसरो पले निकिरी आहिनि ऐं हाणे जाबिर जी जान खे को बि ख़तरो न आहे। मंसूर खान, हाणे हीअं कर जो असांजे 70 आजी जी पग चाकर खान खे बदिरा, इन सां सभिनी जो मुख सरदार करे उनखे विहारे छॾ। इहे ख्वाब त तव्हां पंहिंजे दिलि में सांधे रखिया आहिनि करम खान, पर पहिरियां पंहिंजे इन किरदार खे क़ाबिल बणायो। मां पंहिंजे किरदार ते तोखे आङुर खणण जी इजाज़त कॾहिं बि न ॾींदुसि मंसूर खान। हिते अजायो बहस करण लाइ तव्हां आया हो, ऐं हा, इन छिकताण खे ख़तमु करे तव्हां हितां वापसि हलिया वञो, पर कासिम सां तव्हांखे मिलण कॾहिं बि कोन निभो। मां वापसि थो वञा मंसूर खान, पर असांजे विच में जेके बि रस्ता ॻंढियल हुया न, उन्हनि खे अॼु ॾींहं खां पोइ पंध सम्झजांइ। ॿीहर का बि उमेद सम्झी मुंहिंजे दर ते न अचिजांइ, जिन त मूं वांगुरु तूं बि नाउमेद थी मुंहिंजे दर तां वापसि मोटी वेंदे।
चमन ही कोन सुधरो जेस ताईं हितां जे अमन खे ही बर्बाद न कंदो। जाबिर अचे पानी पी। जीअं ख़बर असलम कहिड़ा हाल अहवाल आहिनि? जाबिर मां सम्झां थो चाकर खान नाउमीद थी चुको आहे ऐं मूंखे लॻे थो अॼु राति चाकर खान हितां वापसि हलियो वेंदो। असलम तो अञा माहौल ॾिठो ई कोन्हे को। चाकर खान जी चालनि खे तूं सम्झंदे ई कोन। हुनजो इहो इशारो बि थी सघे थो त मां मोटी वियुसि त जीअं हे ॿिरड़नि मां लिकरनि। तूं चाकर खान ते नज़र रख, एतिरी नज़र तेज रख जैसे ताईं हो काजी शाह जी हद मां ॿाहिरि नथो वञे। जैसे ताईं हो हितां टरी न वेंदो न तैसे ताईं सम्झ मौत मुंहिंजे मथां फिरे बि थो। जाबिर पक सम्झ चाकर खान आसरो पले चुको आहे। मूंखे लॻे थो अॼु राति ताईं हू हितां वापसि हलियो वेंदो। इहा मुसीबत टरे त पोइ पाण ई अधे क़ासिम जी ॻोल्हा कंदासीं। मूंखे रुॻो खुटको आहे त पंहिंजे भाउ जो। जीअं तूं चाकर खान जे हथनि मां निकिरी चुको हुई न, ख़ुदा कंदो त क़ासिम बि ईअं ई उन्हनि जे हथनि मां निकिरी चुको हूंदो। असलि मां इहे अफ़वाहूं ॿुधियूं आहिनि त चाकर खान ते क़ासिम खे पकड़े विधो आहे, पर अलाह कंदो इहो ग़लति हूंदो। अदो क़ासिम हुननि जे हथ न चढ़ियो हूंदो। मूंखे लॻे थो त तोखे ज़ाहिर करण लाइ इहे अफ़वाहूं हलायूं अथनि जीअं तूं हुननि जे साम्हूं निकिरी अचे। हिकिड़ो चकर असां रुॻो ॿाहिरि पाण में गॾिजी पऊं, पोइ हिन चाकर खान खे ॿुधाईंदुसि त जाबिर कहिड़ी पला जो नालो आहे। सावल असां तोसां दुश्मनी नथा करणु चाहियूं। मूंखे बि कंहिंसां दुश्मनी करण जो को शौक़ु न आहे, पर हिन जी शुरूआति तुंहिंजे छोकिरनि कई आहे। वरी बि ॻाल्हियुनि जा दरबंद न आहिनि थिया। असीं हर पा पनाह ॾियण जे लाइ तयारु आहियूं। ॻाल्हियूं त थी चुकियूं हाशिमा। उन ॻाल्हियुनि मुताबिक़ तव्हांखे संग चटी ॾियणो पवंदो। बाक़ी जेकॾहिं तव्हां रूंडे वारी छोकिरी खे मोटाए बि अचो था त उन ते मूंखे कोई इतराज़ कोन हूंदो। सावल इन लाइ कुझु ॾींहंनि जी असांखे मोहलत ॾियणी पवंदी। असां जांच कयूं त इहा छोकिरी हिन वक़्तु आहे किथे। हाशिमा सच ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु मूंखे न पर तुंहिंजे पुट शेरल खे बि इहा ख़बर आहे त हिन वक़्तु उहो छोकिरी ऐं सिकू किथे आहिनि। छा तव्हां शेरल खे हिन वक़्तु आज़ादु करे सघो था? मां अछी ॾाड़ीअ सां तव्हां वटि हली आयो आहियां। उमेदु आहे त मुंहिंजी इज़त ज़रूरु कंदो। तव्हांजे लाइ हाशिम वटि इज़त आहे, पर मां पंहिंजी इज़त जो पा पलाम कॾहिं बि तव्हांखे कोन छॾींदुसि। मां बग़ैर ॻाल्हियुनि जे हितां वञण वारो न आहियां। हर मसइले जो हल कढी पोइ हितां ईंदुसि। सावल पर मूंखे नथो लॻे त को रूंडे जी शैतानगिरियुनि खे तव्हां मुंहुं ॾेई सघंदव। तुम्हारे छोकिरनि वांगुरु पोइ तोते बि अहिड़ा हथ फेराए गोल तारा वाह तारा पियो ॿुधाईंदी जो पाण तूं हिकिड़ो अनमोल तारो थी वेंदे हुनजे ॻाल्हियुनि में अची वेंदे। अहिड़ो को गुर्रा हुन रूंडे वटि। तव्हां हर हाल में क़ासिम खे बचाइणो आहे ऐं जाबिर जी बि पोइवारी करणी आहे। वॾा तव्हां आख़िर जाबिर खान खे छो था बचाइणु चाहियो? जेकॾहिं मंसूर खान हुन ॿिन्हिनि खे माराए थो विझे त पोइ हितां जा माण्हू मंसूर खान खे ताक़तवर सम्झंदा ऐं असांखे कमज़ोर। हुन करे मां चाहियां थो त जाबिर ऐं क़ासिम खे असां ख़ैरनि सां रवानो कयूं, जीअं हितां जा माण्हू इहो सम्झनि त करम खान बि कंहिंखां घटि न आहे। वॾा पोइ चाकर खान ऐं मंसूर खान खे ॻाल्हियुनि में आणणो ई पवंदो। आख़िर वञी इहा ई वाट रही आहे त मंसूर खान ऐं चाकर खान खे ज़ोर रखी ॻाल्हियुनि में आणियूं, पर इन खां पहिरियां जाबिर खे हिते वठी अचूं। जेकॾहिं जाबिर चाकर खान जे रुख चढ़ी वियो त पोइ कॾहिं बि ॻाल्हियुनि में कोन ईंदा ऐं ॿिन्हिनि भाइरनि खे पूरो करे असांजे अखियुनि जे साम्हूं हुननि जी क़बरूं खणी पोइ हितां वापसि वेंदा। वॾा तव्हां हाणे छा सोचियो आहे? गाॾियूं कढो, जाबिर खे चाकर खान जे घेरे मां कढी हिते वठी अचणो पवंदो। पोइ वञी इहे मंसूर खान ऐं चाकर खान ॻाल्हियुनि में राज़ी थींदा।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।